सिंध जे माण्हुनि जे एहतजाज नेठि रंग लाथो आहे। 7 फरवरी 2024 ते सिंध सां हिकु वेसाघाती करे इकनिक जे फ़ैसिले जी रोशनीअ में सिंधूअ ते धाड़ो हणण जी हिकु नाकाम कोशिश कई वई, जंहिं ते सिंध सरापा एहतजाज थियण सां झर जंग रोडनि रस्तनि ते अची तारीख़ी जिदोजहद जो अलम खोड़े वफ़ा खे लोॾे छॾियो हो। ने ये फैसला किया है कि वफाकी हुकूमत कोई भी नई नहर नहीं बनाएगी जब तक बाहमी इत्तेफाक सीसीआई में ना हो जाए। ये फैसला किया गया है कि वफाकी हुकूमत मजीद काम इस सिलसिले में, यानी जो उसकी प्लानिंग वगैरह का काम था, म्यूचुअल अंडरस्टैंडिंग के बगैर, सूबों के म्यूचुअल अंडरस्टैंडिंग के बगैर आगे नहीं बढ़ाएगी। सिंध जे माण्हुनि जी हिन अज़ीम जदोजहद जे नतीजे में नेठि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 मई ते सीसीआई जे सॾायल इजलास खे ख़तमु करे सीसीआई जो तकिड़ो इजलास गुज़िरियल ॾींहुं 28 अप्रैल ते वज़ीर आज़म जी सदारत में कोठाए सीसीआई मां सिंधूअ मथां गैरकानूनी कैनाल कढण वारो 7 फरवरी 2024 ऐं 17 जनवरी ते इरसा जे जारी कयल चोलिस्तान कैनाल वारे पाणी दस्तियाबीअ जो जारी कयल सर्टिफिकेट वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। कामयाबी है जो अल्लाह ताला ने वकला बरादरी के शक्ल में सिंध के अवाम को, सिंध के तमाम मकीनों को दी है। मैं पूरी सिंध को इसकी मुबारकबाद देता हूँ, बिलखुसूस अपनी वकला बरादरी को। और अब आज आल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी ये ऐलान करती है कि कल तमाम सिंध के लोग इसको सेलिब्रेट करेंगे। हमारी बार एसोसिएशंस में भी आज सुबह हो गई, कल से मेरी मुराद आज ही है, उसको सेलिब्रेट करेंगे बार एसोसिएशंस में इसका। मैं ये कहूँगा कि ये जो कॉर्पोरेट फार्मिंग है, चूँकि ये जो नहरें थी ये इसी चीज़ के लिए निकाली जा रही थी जो ग्रीन इनिशिएटिव के नाम से थी, तो इसलिए अब जब नहरें नहीं है, पानी नहीं है, तो फिर इस ज़मीन की भी ज़रूरत नहीं है। तो इसलिए इस ज़मीन को भी जो गवर्नमेंट ऑफ सिंध है उसको ख़त्म करे। सीसीआई जे इजलास बैदि सिंधूअ मथां चोलिस्तान कैनाल समेत सिंधूअ ते को बि कैनाल सूबनि जी रज़ामंदीअ खां सवाइ न कढण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन्हीअ फ़ैसिले खे सिंध जा वकील, क़ौमपरस्त अॻवान, पीपी क़यादत तोड़े जीडीए अॻवान ऐं हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागार समेत सिंध जी सियासी क़यादत सिंध जे माण्हुनि जी तारीख़ी जिदोजहद खे कामयाब करार ॾींदे क़ौम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। ओ धरती ओ माता तुंहिंजा सिंधी 5 करोड़ ॾींदा की न पवण सिंधूअ खे, ॾींदा की न, ओ ॾींदा की न पवण सिंधूअ खे। हाणे के पंजोड़, हाणे के पंजोड़, हाणे के पंजोड़। सिंधूअ ते धाड़े ख़िलाफ़ सिंध में 8 महीननि खां हलंदड़ मुसलसिल सियासी जिदोजहद ऐं 12 ॾींहंनि वारे बबरलो जे धरणे सबबि मफ़लूज थियल मुल्की मईशत ॼण त कंध खणण जहिड़ी थी पई आहे ऐं सीसीआई जे इजलास बैदि आयल फ़ैसिले ते सिंध जे माण्हुनि जी जिदोजहद खे ॼण त वेसाव हणी नई तारीख़ रक़म करे विधी आहे। हिकु तरफ़ वकीलनि तोड़े सिंध जे क़ौम परस्त ऐं सान्यावंदनि जे हिन अज़ीम जिदोजहद जेके नवां कर खयां आहिनि, उन्हीअ जिदोजहद जी विख हाणे कॉर्पोरेट फार्मिंग जेका सिंध जी लखें एकड़ ज़मीन अलाट कई वई आहे, उन्हीअ खे ख़तमु करण लाइ सिंध सरकार ते ज़ोर ऐं सियासी दबाव विझण लाइ ज़रा धीमे चलो वारे फ़लसफ़े जियां हाणे उन्हीअ तरफ़ जिदोजहद जो रुख करण लाइ मैदान ते अचण जो नए सिर प्लान जोड़े वरितो आहे। सिंध जंहिं कैनाल वारो फ़ैसिलो वापसि वठाए हिकु नई तारीख़ रक़म कई आहे, उन्हीअ जिदोजहद नवां दग ऐं अवामी सघ बि पैदा करे वरिती आहे। हाणे इजो था माॻ ते पहुचूं वारी सिट बि ॼण त सिंध जे माण्हुनि लाइ हाणे स्लोगन बणिजी वई आहे। सिंध जे माण्हुनि जी हिन अज़ीम जिदोजहद जंहिंमें हर मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ धुरियुनि, शागिर्दनि, हारियुनि, नारियुनि, क़ौम परस्तनि, सियासी, समाजी, सहाफ़ियुनि, कलमकारनि समेत हर मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़नि जो अहम रोल जंहिं जोश जज़्बो पैदा करे
सिंध जे मालिकीअ जो ॼण त वचन वरजाए सिंधु दरिया जे प्यारियल थञ सां निभाए नई तारीख़ रक़म करे छॾी आहे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्शबारी जो सिंध अफेयर डिजिटल।